मास पर। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। श्रीमद् भगवत गीता अध्याय 11। अर्जुन चो मूते कल करे, परम अध्यात्म बचन तो चया। जय करे मुझो मोह नास थी वयो आहे। हे कमल नेत्र कृष्ण, मूं भूतन जे उत्पत्ति ऐं परलय लाइ तोखां विस्तार सां ॿुधो आहे। अबनासी महात्म बि ॿुधो आहे। तूं पाण खे जहिड़ो ॿुधाई थो उहो अहिड़ो ई आहे। हे पुरुषोत्तम, मां तुंहिंजे ईश्वर्य शक्ति बल वीर्य ऐं तेज वारो रूप ॾिसणु चाहियां थो। हे प्रभु, जेकॾहिं तूं सम्झी त उहो रूप मां ॾिसी सघां थो त उहो रूप मूंखे ॾेखार तूं। श्री भॻवान चयो, हे पार्थ, मुंहिंजा तोखे दिव्य अखियूं ॾियां थो। उन्हनि सां तूं मुंहिंजे ईश्वर्य ऐं योग शक्तिअ खे ॾिस। संजय चयो, हे राजन, महायोगेश्वर हरिअ सभिनी पापनि खे नाश कंदड़ अर्जुन खे विश्वरूप ॾेखारियो। उन में अर्जुन अनेक नेत्रनि वारो, अनेक दर्शननि वारो ऐं दिव्य गहणनि वारो, दिव्य हथियारनि वारो, दिव्य माला वस्त्र धारण कयल, दिव्य सुगंध लॻल वारो, अजबन सां भरपूर अनंत विराट स्वरूप परम देव कृष्ण जे देही में अर्जुन निहारियो। जीअं आकाश में हज़ारे सिजन जो प्रकाश थिए, उहो बि महात्मा जे विराट स्वरूप जे प्रकाश जे मटु न थिए। तॾहिं पांडव पुट अर्जुन अनेक प्रकाशनि सां सारो जगत देवनि जे देव कृष्ण जे शरीर में हिकु हंधि दर्शन कयो। अज में पियल अर्जुन, जंहिंजा ख़ुशीअ विचां वार खड़ा थी चुका हुआ, उन धन जे देव खे मथो निवाए हथ जोड़े अर्ज़ु कयो। अर्जुन चयो, हे देव, तुंहिंजे शरीर में सभिनी देवनि खे ऐं कमल जे आसन ते वेठल ब्रह्मा ऐं महादेव ॾिसां थो। सभिनी ऋषियुनि मुनियुनि जीवन नागनि ऐं ॿिनि अनेक जीवन खे उन में मां सभु ॾिसां थो। तोखे मुकुट पहिरियल गदा ऐं चकर वारो, सभिनी पासनि खां चिमकंदड़ तेज रूप ॾिसां थो। अग्नीअ सिज जे रोशनीअ जहिड़ो प्रकाश वारो सो अनंत रूप मां ॾिसां थो। तूं ॼाणण योग्य परम ब्रह्म आहीं, तूं जगत जो परम आधार आहीं। तूं अनादि धर्म जो रक्षक, तूं अबनासी सनातन पुरुष आहीं। तोखे आदि विच ऐं अंत रहते वॾी शक्तिअ वारो बेहद ॿाहुनि वारो ॾिसां थो। चंड ऐं सिज जे नेत्रनि वारो, बाहि जियां ॿरंदड़ मुख वारो, तेज सां हिन जगत खे तपाईंदड़ ॾिसां थो। हे परमात्मा, सुर्ग ऐं धरतीअ जे विच वारो, आकाश सभु तरफ़ तोसां भरपूर आहे। तुंहिंजे अजीब ऐं करड़े रूप खे ॾिसी टे लोक भव कनि था, इहो सच आहे। उहे देवताऊं तो में गिरनि था, केतिरा डिॼी हथ जोड़े गुण ॻाइनि था। महर्षि ऐं सिद्ध कल्याण खे ईअं चवनि था ऐं उत्तम स्तोत्रनि सां तुंहिंजी महिमा ॻाइनि था। रुद्र, आदित्य, वसव, साध्य, विश्व, देव, अश्विनी कुमार ऐं मरुत, उशंपा, गंधर्व, यक्ष, राक्षस, सिद्धनि जूं टोलियूं, उहे सभु अचरज सां तोखे ॾिसनि था। हे महाबाहु कृष्ण, घणनि पेटनि वारे, भयानक ॾंदनि वारे उर्पनि खे ॾिसी मां मांदो थी वियो आहियां। छो त हे कृष्ण, आसमान खे छुहंदड़ अनेक रंगनि वारे खोलियल वात
वॾनि वखियुनि वारो तोखे ॾिसां थो, हिन करे मुंहिंजी दिलि ॾिजे थी, शांती ऐं धीरज पिणु प्राप्त थिए नथो। तुंहिंजे ॾाठनि वारे परलय काल अग्नीअ जहिड़े ॿरंदड़ मुखनि खे ॾिसां थो, तरफ़ बि सुञाणे सघां नथो, मूंखे सुख बि प्राप्त थिए नथो। हे देवन जा स्वामी, हे जगत निवास, तूं प्रसन्न थी वियो। वरी हे सभई धृतराष्ट्र जा पुट राजाउनि जे टोलनि समेत ऐं भीष्म दरुण ऐं कर्ण ऐं पिणु असांजे मुख्य जोधन समेत तकड़ा तकड़ा तुंहिंजे भयानक मुखनि में घणंदा वञनि था। केतिरा चकनाचूर थियल मथनि समेत तुंहिंजे ॾंदनि जे विच में लॻल ॾिसजनि था। जीअं नंदन जा पाणीअ जा वहकुरा समुंड ॾांहुं डुड़ंदा वेंदा आहिनि, तीअं वीर लोक तुंहिंजे जलंदड़ मुख में डुकंदा वञी रहिया आहिनि। जीअं पतंग नाच थियण लाइ तेज़ीअ सां धूके बणदड़ बाहि में वञी पवंदा आहिनि, तीअं हीअ लोक बि पंहिंजे नास्तीअ लाइ तुंहिंजे निड़ीअ में तिखाई सां घिड़ी रहिया आहिनि। हे विष्णु, सभिनी पासनि खां सभिनी लोकनि खे बंदड़ मुखनि सां गिहंदे चटे रहियो आहीं। तुंहिंजूं भयानक ज्वालाऊं सॼे जोग खे तेज द्वारा घेरे तपाए रहियूं आहिनि। मूंखे ॿुधाए तूं भयानक रूप वारो केरु आहीं? हे देवन में श्रेष्ठ, तोखे नमस्कार आहे। कृपा कयो, तव्हांजे आदि स्वरूप खे ॼाणणु चाहियां थो, छाकाणि त तव्हांजे प्रकृतिअ खे ॼाणा नथो। श्री भॻवान चयो, मां लोकनि खे नास कंदड़ महाकाल आहियां। लोकनि खे नास करण लाइ आयो आहियां। जेके योद्धा विरोधी सेना में खड़ा थी बीठा आहिनि, पंहिंजी जंग करण बिना विनाश थियणा आहिनि। इन करे उथी खड़ो थी वियो ऐं जस खे प्राप्त करे, वेरनि खे जीते भरियो भाॻियो राज करे। ही सभु अॻ में ई मूं द्वारा मारिया विया आहिनि, तूं ॿियो कुझु बि अजायो सोच न करे। हे स्वेसा चिन्न अर्जन, तूं रुगो निमत मातर बणिज। द्रोणाचार्य, भीष्म पितामह, जयद्रथ ऐं मूं द्वारा ॿियल मोन जोधन खे मात करे। तूं को बि डपु न करे, पक ई पक तूं वेरनि खे युद्ध में जीतींदे, तूं उथी युद्ध करे। संजय चयो, हे राजन, केशव जा इहे वचन ॿुधी अर्जन हथ जोड़े ॾकंदे नमस्कार कंदे डिॼी करे कृष्ण खे चयो। अर्जन चयो, हे अंतर्यामी, इहो ठीकु आहे जो तुंहिंजी महिमा ॻाइण करे जगत प्रेम मगन थी प्रसन्न थियनि था। सॼी सिद्ध मंडली तोखे नमस्कार कनि था। हे महात्मा, तूं ब्रह्मा जो पैदा कंदड़ ऐं सभिनी खां वॾो आहीं, त पोइ तोखे उहे सभु नमस्कार छो न कनि? हे अनंत, हे देवन जा देव, हे जगत निवासी, तूं आदि देव सनातन पुरुष आहीं। तूं जगत जो परम आधार, ॼाणण जोॻियो ऐं परम पवित्र धाम आहीं। हे अनंत रूप, तोसां ई सारो जगत परिपूर्ण आहे। तूं वायु, यमराज, अग्नि, जल देवता आहीं। चंद्रमा, प्रजापति भी ब्रह्मा ऐं ब्रह्मा जो पिता आहीं। मतिलबु सभु तूं ई तूं आहीं। तोखे हज़ारों भेरा नमस्कार आहे, वरी बि वारंवार नमस्कार आहे, नमस्कार आहे। हे अनंत शक्तिअ वारा, तोखे अॻियां ऐं पुठियां सभिनी पासनि खां नमस्कार आहे। हे सर्वात्म, तूं अपार पराक्रम वारो, सॼे संसार में समायल आहीं, सभ जो रूप आहीं। मां तोखे दोस्त सम्झी तुंहिंजी महिमा खे न ॼाणी, मूं तोखे भरम या बेपरवाहीअ विचां। हे कृष्ण, हे यादव, हे सखा, ईअं तोखे बेख़बरी मां चयो हुजां या ॿियनि जे संगत में तुंहिंजो अपमान कयो हुजां। हे बेअंत स्वामी,
तव्हां खां किमिया थो घुरां। तूं हिन चराचर जगत जो पिता ऐं गुरू पूज्य आहीं, तुंहिंजे वटि ॿियो को बि जगत में न आहे। हे वॾे प्रभाव वारा, टिनी लोकनि में तोखां वॾो को बि न आहे। उन करे मां चङी तरह प्रणाम करे तो सारा लाइक़ ईश्वर खे प्रार्थना कयां थो। हे देव, जीअं पीउ पुट जा, दोस्त दोस्त जा, पति स्त्रीअ जा, तीअं तूं बि मुंहिंजा अपराध सण लाइक़ु आहीं, ईअं भायां थो। मां अॻु न ॾिठल रूप खे ॾिसी ख़ुशि थी रहियो आहियां, पर मन में भव करे व्याकुल थी मुंझी रहियो आहियां। हे देव, हाणे मूंखे अॻियो रूप ॾेखार। हे देवनि जा स्वामी, हे जगत निवास, प्रसन्न थी वियो। मां वरी तोखे मुकुट पहिरियल, गदा चकर हथनि में खयल ॾिसणु चाहियां थो, मेर करे। हे विश्वमूर्ति, हे सहस्र बाहू, उहो ई पहिरियों चतुर्भुज रूप धारण करे। श्री भॻवान चयो, हे अर्जन, मूं प्रसन्न थी पंहिंजे योग शक्तिअ द्वारा परम तेजस्वी आदि ऐं अनंत विश्वरूप तोखे ॾेखारियो आहे, जो तोखां सवाइ अॻ में उहो रूप विश्वरूप कंहिं बि न ॾिठो आहे। हे कौरव कुल में उत्तम अर्जन, उन स्वरूप में कंहिं मूंखे न वेद सां, न यज्ञनि सां, न दान सां, न कराइण सां ॾिठो आहे, न तपस्या सां ई तोखां सवाइ ॿियो को ॾिसी सघण में समर्थ थियो आहे। मुंहिंजे बयान रूप खे ॾिसी व्याकुल न थियो, न की अज्ञानी थियो, भवरहित मन वारो बणिजी वरी उहो मुंहिंजो चतुर्भुज रूप ॾिस। संजय चयो, राजन, वासुदेव अर्जन खे ईअं चई वरी पंहिंजो अॻियों असुलु कोर ॾेखारियो। मनोहर मूर्ति धारे चकर गदा हथनि में ॾिनल अर्जन खे दिलासो ॾियारियो। अर्जन चयो, हे जनार्दन, तुंहिंजो हीउ सुहिणो अबनारसी रूप ॾिसी शांति चित हालत खे प्राप्त थियो आहियां। श्री भॻवान चयो, हे पार्थ, मुंहिंजो विश्वरूप जो तो ॾिठो आहे, उहो ॾिसणु बिल्कुलु दुर्लभ आहे। देवताऊं बि उन रूप ॾिसण लाइ कांखी आहिनि, जीअं तो ॾिठो आहे। उहो वेदनि जे पाठ, तप, दान, यज्ञ सां बि ॾिसी सघणु मुमकिन न आहे। हे परंतप अर्जन, अनन्य भक्तीअ सां उहो रूप ॾिसी तत्व सां ॼाणी उन में लय थी सघिजे थो। हे पांडव अर्जन, जेको पंहिंजा कर्म मूंखे अर्पण करे थो, मूं ते पंहिंजो परम आधार रखे थो, मुंहिंजो भगत आहे, मोह रहित आहे, वेर भाव रहित आहे, उहो मूं में वसे थो। ओम तत्सत। विश्वरूप दर्शन योग नाले 11हों अध्याय पूरो थियो।